नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु असां हमसरी जे चैनल तां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प जेको आहे सो ग्रेजुएशन सेरेमनी जे बारे में थोरो ॿुधाईंदासीं। असां हींअर आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी जामशोरे में मौजूदु आहियूं, जिते नौजवाननि जो ॿियो बैच पंहिंजा प्रोजेक्ट्स आहिनि आर्ट जा, उन्हनि जो डिस्प्ले थियलु हो। त मूं सोचियो त उन्हनि जे डिस्प्ले सां थोरो असां तव्हांखे जेको आहे वाक़ुफ़ु करायूं त असांजो नौजवान तबिको आर्ट जी दुनिया में छा छा पियो करे, केतिरी उन्हनि जे अंदरि क्रिएटिविटी मौजूदु आहे। सो ही पहिरियों जेको डिस्प्ले आहे उहो हिकिड़ो मंदरु आहे ऐं उनजी जेका डिस्प्ले करण वारी जेका असांजी नौजवान छोकिरी आहे, उनजो नालो पूजा आहे। असां पूजा सां ॻाल्हाईंदासीं त उहा असांखे ॿुधाईंदी त हिन सॼो जेको उनजो डेकोर आहे उहो कीअं कयो आहे ऐं उनजे पुठियां कहिड़ो आइडिया आहे, उनजी थॉट जेका आहे उहा कीअं उन डेवलप कई आहे। त उनजे बारे में पूजा तव्हां प्लीज़ असांखे थोरो ॿुधाइजव त ही तव्हां जेको ठाहियो आहे ही ॾिसण में त मूंखे मंदरु पियो अचे। जी जी बिल्कुल। पर ही मंदरु नंढड़ो मंदरु तव्हांजो ठाहिण खे असां छा था चई सघूं, त इहो कीअं ख़्यालु आयो, ही सॼो सेटअप जेको आहे इन जे बारे में असांखे ॿुधायो। मां पहिरीं जेको इंट्रो कराईंदसि पंहिंजे टॉपिक खां कराईंदसि। मुंहिंजो जेको बेसिकली टॉपिक आहे उहो आहे बेंगोली आर्ट। जेके बेंगोली लोग जेके माण्हू हुआ उहे जेको न पंहिंजी नेचर सां मतिलबु पंहिंजे घर खे सजावट कंदा हुआ, जीअं लाइक फ्लावर्स थी विया, चांवर थी विया। त मां उन मां इंस्पायर थी करे मां सोचियो छो न मंदरु डिस्प्ले कयो वञे ऐं मां हिन में काफ़ी टेक्निक यूज़ कयूं आहिनि। छो त हीउ नंढिड़ो मंदरु चाहे पंहिंजे घर में चाहे किथे बि पाण हीउ जेको लॻाए करे पंहिंजी भॻवान खे विराजमान सुठे नमूने करे पाण हिन जी पूजा वग़ैरह करे सघूं था। ऐं काफ़ी मां हिन में जेके न टेक्निक यूज़ कयूं आहिनि, लाइक हैंड पेंटिंग जो बि कमु कयो आहे, लेज़र वर्क कमु कयो आहे। हीउ जेको ताज आहे बेंगोली जेके माण्हू वेयर कंदा हुआ ताज, मां उन मां इंस्पायर थी करे मां जेको मंदर में इहा डिज़ाइन कई आहे। ऐं उन खां अलावा जेको ही शैंडिलियर आहे मां हिन में बि हैंड पेंटिंग जो कमु कयो आहे। उन खां अलावा कर्टन में बि एप्लिक वर्क करायो। उन खां जेको वॉल क्लॉक आहे उनमें जेको आहे मां लेज़र कट करायो आहे। ऐं उन खां अलावा जेके स्टूल आहिनि उनमें बि मां लेज़र जो कमु करायो आहे। जेको डेकोरेटिव पीस आहे मां हिन में बि ख़ुदि पाण जेको हैंड वर्क कमु कयो, हैंड पेंटिंग जो कमु कयो आहे। अच्छा, ही जेको रग तव्हां डिज़ाइन कयो आहे इहो इन सां को ख़ासि कॉन्सेप्ट आहे? हा, ही जेके बेंगोली जेके माण्हू जेके रंगोली ठाहींदा हुआ न घर में, त मां उन मां डिज़ाइन क्रिएट करे पंहिंजी डिज़ाइन डेवलपमेंट करे पोइ जेको ही डिजिटल में मां खणी वियमि, डिजिटल कमु करे उन खां पोइ जेको मां जेको उनखे जेको न रग में ठारायो। अच्छा अच्छा। नाज़रीन, हींअर असां हिकिड़े ॿिए डिस्प्ले ते बीठा आहियूं जिते नौजवान मोहम्मद रुज़ा जुणे जो पंहिंजो कमु कयो आहे ऐं मूंखे लॻे पियो त हिन में सॼी थरपारकर जी जेका मतिलबु हुनर ऐं सॼी जेका कल्चर आहे उनखे सॼे कल्चर खे ॾेखारियो वियो आहे। त असां मोहम्मद रज़ा जुणे सां ॻाल्हाईंदासीं त उहे असांखे ॿुधाईंदा त हुननि जो हीउ जेको कॉन्सेप्ट आहे उनखे हुननि कीअं जेको आहे सो कंसीव कयो, कीअं उनखे डिस्प्ले कयो आहे, इन जा जेके हिन से मक़सद छा आहिनि। मुंहिंजो नालो मोहम्मद रज़ा जुणेजा ऐं यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जो स्टूडेंट आहियां, आख़िरी साल जो। मूं ही सॼो थरपारकर राजस्थानी एम्ब्रॉयडरी थ्रेड ते कमु कयो आहे। सॼो ई मुंहिंजे कल्चर वग़ैरह इंस्पिरेशन थी पोइ हुन ते मूं कमु कयो आहे। एम्ब्रॉयडरी कयो आहे, ब्लॉक प्रिंट जो कयो आहे, डिजिटल प्रिंट कयो आहे, फैब्रिक पेंट कयो आहे, गिलास पेंट थी वियो ऐं ॿियो पेंटिंग वग़ैरह मूं ठाहिनि नंढा डेकोरेट पीस आहिनि। ऐं मुंहिंजो वॉल जेको ठहियलु आहे हाँ, ही तव्हां पाण ठाहियो आहे? ही पेंटिंग मुंहिंजी ठहियलु आहे। अच्छा, मतिलबु ही जेको तव्हां मतिलबु हिते तव्हांजो जेको मूंखे कमु पियो नज़र अचे उन में ईअं सम्झो त मल्टीपल शयूं जेके नज़र पेयूं, तव्हांजी पेंटिंग बि आहे, तव्हांजो जेको आहे सो ही कार्विंग जो कमु जेको थियलु आहे उहो बि आहे, त वरी तव्हांजी फैब्रिक ते पेंटिंग आहे। उन में जेको आहे सो तव्हां चओ पिया त कहिड़ी पेंटिंग आहे? डिजिटल प्रिंट जेका थियलु आहे ऐं उन तव्हां ग्लास में। त ही सभई शयूं तव्हां जेके आहिनि से केतिरे अरसे में सिखियूं? आउं कंदो रहंदो आहियां। कमु आउं विंजणा वग़ैरह ठाहींदो आहियां, पंखा वग़ैरह थी विया, बोतल डेकोरेट, वीविंग जो कमु आउं कंदो रहंदो आहियां ऐं नंढा नंढा शयूं ठाहींदो रहंदो आहियां। इलाही टाइम खां। तव्हांजी हाणे ग्रेजुएशन सेरेमनी थिए पई ऐं उन खां पोइ तव्हांजो मार्केट में कीअं वञी कमु करण जो इरादो आहे? मां इहो त चाहियां त अॻियां वञे माण्हू नंढे नौजवान खे इहो ई ॾींदुमि मैसेज त आर्ट में अचो, अॻियां वञो, जेतिरो थी सघे तव्हां आर्ट में अचो। नाज़रीन, हींअर असां हिकिड़ो ॿियो एग्ज़िबिट आहे जंहिंमें बीठा आहियूं, जंहिंमें मधु नाले जेका असांजी नौजवान बासलाहियत छोकिरी जंहिं ही सॼो जेको आहे सो कमु कयो आहे, उनजो ही सॼो हैंडवर्क आहे, सॼो उनजो आइडिया आहे। असां उन खां पुछंदासीं त ही मतिलबु हुनजो आइडिया छा आहे, असांखे ॿुधाइनि। Okay, first of all, Assalamu alaikum and Namaste. Myself Madhu Gyanwani and I am textile student from UAC. त मां थीसिस ॾेई रही आहियां। हिन में मुंहिंजो टॉपिक आहे गिल्डेड मेमोरीज़। ठीक है, त मां एक्चुअली इंस्पायर थी आहियां पंहिंजे फैमिली बैकग्राउंड खां, छो जो मुंहिंजी जेका फैमिली हुई उहा बिलोंग कंदी हुई रॉयल एंड
मतलब रिच हुई काफ़ी ऐं महाराजा हुआ कंहिं टाइम जा 7 जनरेशन अॻो जी ॻाल्हि आहे त उन मां इंस्पायर थी करे हींअर वरी वक़्तु चेंज थियो आहे टाइम जनरेशन चेंज थी आहे हाणे 7th जनरेशन आहे लाइक मां 7th जनरेशन आहे त पोइ काफ़ी कुझु चेंज थियो आहे अॻे जेको असां जेको ॿुधूं था त गोल्डन बर्तन हूंदा हुआ उन्हनि में खाईंदा हुआ उनजी जेका चेयर हूंदी उहा गोल्डन हूंदी हुई विहंदा हुआ त उहो छितड़ जेको हूंदो उहो बि गोल्डन सोने जो हूंदो हो त हाणे टाइम चेंज थी वियो हाणे सोन त किथे नई जनरेशन खे वणंदो बि न आहे गोल्ड सॼो हुजे त मां हिन जनरेशन में अची करे उहा थोरी चेंजिंग आंदी आहे मां कलर पैलेट जेका सिलेक्ट कई आहे उन में जेके तव्हां ॾिसंदा न 3 कलरनि जो ज़्यादा यूज़ थियल आहे ऑफ वाइट आहे पिंक आहे एंड म्यूटेड पिंक आहे लाइक विंटेज वाइब ॾे थोरी ऐं गोल्डन कलर आहे असीं हिनखे रोज़ पिंक चई सघूं था जी जी रोज़ पिंक जो ही हिकु कलर आहे इहो हा त इहे ई 3 कलर्स आहिनि जंहिंजा वधीक यूज़ हिन में थियल आहिनि ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसंदव ही मां हिन में डिनर सेट ठाहियो आहे ही मां हिन में डिजिटल पेंटिंग कई आहे अच्छा हा वैसे त तव्हां ॾिसंदव न सेरेमिक जा हूंदा आहिनि बट ही मेलामाइन जो प्रोडक्ट मेलामाइन जो आहे हा तव्हांखे इज़ी टू यूज़ हुजे ही छो जो सेरेमिक पाण ही जीअं तव्हांजो आहे टिश्यू पेपर बॉक्स आहे इन में बिल्कुलु हिकिड़ी रॉयल जेका टच आहे हा न रिचनेस आहे जेको गोल्डन जेको हुनजे मथां डिज़ाइन आहे बट तव्हां ॾिसंदव कि हिन में रिचनेस बि आहे बट ही मॉडर्न स्टाइल जो मॉडर्न पुराने ज़माने जो त नथो लॻे जीअं मतिलबु असां पुराने ज़माने जी मां इंस्पायर थी करे पर मूंखे विंटेज लुक हिन मां अचे पई त उहा विंटेज जेका मतिलबु ब्रिटिश जेके टाइम में जेके असांजो इस्तेमालु थींदो विक्टोरियन जेका त उहा जेका आहे सा हिकिड़ी लुक अचे पई मां चाहियां थी कि मतिलबु इहे जेके बि क्रॉकरी प्रोडक्ट्स वग़ैरह आहिनि न जेके उहे मतिलबु हिन जनरेशन जे अकॉर्डिंग यूज़ कया वञनि ताकी अॼुकल्ह जी जनरेशन आहे ॾिसी करे ख़ुशि थिए उन्हनि खे अॼुकल्ह मतिलबु असांजे कंहिं घरनि में अञा ताईं पुराणा बर्तन यूज़ कया वेंदा आहिनि लाइक पितल जा थी विया जीअं त स्टील जा थी विया त हाणे जनरेशन चेंज थी आहे हाणे कंहिंखे इहे शयूं घटि वणंदियूं आहिनि ऑलमोस्ट नॉर्मली तव्हां ॾिसंदा न अॼुकल्ह जी मां अॼुकल्ह जी जनरेशन आहे त मां मूंखे उहे न अगरि मुंहिंजा दोस्त अचंदा मुंहिंजा फ्रेंड्स अचंदा मां चाहींदसि कि हिन टाइप जा प्रोडक्ट्स हुजनि त मां घर में उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे उहो ट्रीट करे सघां अच्छा ही जेका तव्हांजी पेंटिंग आहे या ही जेके कलर्स आहिनि हा ही रिसर्च बोर्ड आहे मुंहिंजो अच्छा ही रिसर्च बोर्ड जे बारे में असांखे थोरो ॿुधाइजो त ही छा आहे हिन में बारूक जा मोटिव्स आहिनि त बारूक जा मोटिव्स आहिनि बेसिकली पुराणे ज़माने में तव्हां ॾिसंदव न हीअं ई शयूं हूंदियूं हुयूं उन्हनि जा मतिलबु जेके वॉल जी जेके पेंटिंग्स हूंदियूं हुयूं या हुन जा कर्टन्स हूंदा हुआ उहे सभु कुझु हिन ई स्टाइल में हूंदा हुआ ज़्यादातर न हिननि शयुनि जो कमु हूंदो बट मां हिन खे चेंज करे पंहिंजे कलर पैलेट में आंदो आहे ऐं हिकु मॉडर्न स्टाइल ॾिनो आहे मां हुनखे नाज़रीन हिन वक़्तु असां बीना जे एग्ज़िबिट में मौजूदु आहियूं ऐं हुन बि हींअर ताज़ो जेको आहे सो ग्रेजुएशन कंप्लीट कई आहे ऐं टेक्सटाइल जी जेको आहे सो दुनिया में हुननि जो सॼो एक्सपीरियंस आहे उन करे हुनजो सॼो जेको कमु आहे उन पंहिंजो टेक्सटाइल यानी गारमेंट्स में ऐं स्पेशली जेको आहे सो ब्राइडल कॉर्नर असांखे महसूसु पियो थिए बिना असांखे तव्हां ॿुधायो त हीअ तव्हांजे ज़हन में जेको ख़्यालु आयो या हीअ मतिलबु ब्राइडल जेको कॉर्नर तव्हां ठाहियो या ब्राइडल जेके गारमेंट्स तव्हां ठाहिया आहिनि त इन जो ख़्यालु तव्हां कीअं मतिलबु ज़हन में आंदो पहिरीं त फर्स्टली मुंहिंजो जेको टॉपिक जो नालो आहे उहो आहे दी वाइब्रेंट कैनवस ऑफ मिथिला मूं मधुबनी आर्ट ते कमु कयो आहे मधुबनी आर्ट अच्छा उहो छा आहे मधुबनी आर्ट मिथिला खां आयल आहे इंडिया जो आर्ट आहे ओके त उन जो इंस्पायरेशन जेका वरिती आहे उहा आहे दिवाली जी इंस्पायरेशन आहे दिवाली तां इंस्पायर थी करे मूं ही कमु कयो आहे त मूं उन मोटिव जेके हुनजो मधुबनी आर्ट जो मोटिव आहे उहो पाण डिज़ाइन करे उन ते कमु कयो आहे ऐं उहे जेके मोटिव्स आहिनि उहे आहिनि जी ही मोटिव्स आहिनि बट मूं पंहिंजो डिज़ाइन मतिलबु चेंजिंग थोरी हिन में करे कमु कयो ही आहे मुंहिंजो रिसर्च बोर्ड मैन्युअल रिसर्च बोर्ड ही मुंहिंजी रिसर्च आहे जेका मूं कई आहे हुनमें अच्छा रिसर्च जेका तव्हांखे उन में ही शयूं तव्हांखे मिलियूं आहिनि जेके तव्हां हुनखे सॼे बोर्ड में इंक्लूड कयूं आहिनि जी ऐं उन खां पोइ तव्हां हुन ते ही जेको आहे सो हिकिड़ो प्रोजेक्ट जेको आहे उहो डिज़ाइन कयो आहे अच्छा हिन में ही जेको आहे हिन ड्रेस में ॾाढी ख़ूबसूरत ड्रेस आहे हिन ते हिकिड़ी जेका आहे सा ब्राइड हेठां बॉर्डर में सॼी जेका आहे सा नज़र असांखे अचे पई त इहो ख़्यालु तव्हां कीअं आयो त हिनखे तव्हां हिन तरीक़े सां ही असल में जेका मधुबनी आर्ट जो स्टार्टिंग ही औरत कई हुई हिकु लेडी कई हुई त उहो ई मूं कॉन्सेप्ट रखी करे हिकु लेडी खे डिज़ाइन करे मूं हिन में जेका मैगज़ी आहे उहा डिज़ाइन कई आहे हिन में जेको आहे न मशीन जो वर्क थियल आहे ऐं एप्लिक कराई आहे मूं वेलवेट जीन में अच्छा जी ऐं उन सां ई गॾु तव्हां वरी साॻिया जेके ही जेको मुंहिंजे ख़्याल में ही कमल जो गुल आहे जी क्लचेस आहे ही कवल जो गुल आहे हिकु मीन्स डिज़ाइनिंग थियल आहे डिज़ाइनिंग डेवलपमेंट डिज़ाइनिंग थियल आहे त ही जेको क्लचेस आहिनि मुंहिंजा
ये आहिनि माना हिकिड़ो मुंहिंजो जेको कॉन्सेप्ट हुओ मुंहिंजे ॿिनि शयुनि जी फ्यूजन आहे, वेस्टर्न ऐं ईस्टर्न जी फ्यूजन आहे। अच्छा अच्छा जेका कपिड़ा आहिनि ऐं जेके ही क्लचिस आहिनि, हील्स आहिनि, इहे आहिनि वेस्टर्न। Western। जेको मुंहिंजो कमु आहे इन्हनि जे अंदरि तव्हां ॾिसंदा उहो सॼो ट्रेडिशनल आहे, कल्चरल आहे। जीअं त ॾिसो अॼुकल्ह जी जनरेशन आहे, जेके न्यू बॉर्न ॿार बेबी आहिनि, जीअं अॼुकल्ह जी जनरेशन आहे उहो पंहिंजो इन कल्चर विसारे छॾींदा आहिनि ऐं वेस्टर्न जी तरफ़ वधीक पिया वञनि। त मुंहिंजे हिन कम जे थ्रू उन्हनि ते हिकु मैसेज आहे त पंहिंजे कल्चर खे खणी हलो गॾु। ही आहे त मुंहिंजे ख़्याल में फौजिया जी, तव्हांजी जी। जेका आहे सा ईअं सम्झो त बैचमेट आहे, जी, जी। पर उनजे गैर मौजूदगी में असां उनजे कम खे ॾिठो आहे, ॾाढो ख़ूबसूरत कमु थियल आहे। त तव्हां थोरो असांखे ॿुधायो त हीउ जेको कमु आहे उहो छा आहे ऐं कहिड़ो मतिलबु हीउ जेको एम्ब्रॉयडरी आहे या छा ते थियल आहे, थोरो असांखे ॿुधायो। जी असल में ही जेको आहे न कमु थियल आहे थर ते, मेघवार कम्युनिटी ते कमु थियल आहे थर ते। हिन कमु जेको कयो उहो आहे पके ऐं कचे टांके ते कमु थियल आहे, हिन जो एम्ब्रॉयडरी थियल आहे। जीअं ब्लैक ड्रेसिस आहिनि ऐं हिन जेके कलर चूज़ कया आहिनि उहे वाइब्रेट्स कलर चूज़ कया आहिनि हिन में, त ही वधीक माना शो थिए, सुठो लॻे इन शइ खे, इन उहा शइ मतिलबु ॾेखारी रंग जेके आहिनि उभरी अचनि, हा, उभरी अचनि ऐं बिल्कुलु। मतिलबु प्रोमिनेंट लॻनि, त उन में ही जेका एम्ब्रॉयडरी आहे ऐं कलर्स आहिनि ऐं उन खां अलावा जेको हुनजो बेस कलर आहे उहो हिन ब्लैक रखियो आहे, जीअं त ॿिया कलर उथी अचनि हिननि ते वाइब्रेट थी सही अचनि। सही सही, थैंक यू मानूर। ही तव्हांजो जेको एग्ज़िबिट आहे उन में ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे सो टेक्सटाइल डिज़ाइन्स ऐं कलर्स ऐं ईअं सम्झो त क्लोक्स आहिनि जेके मूंखे नज़र अचनि पिया। ऐं इन्हनि डिज़ाइन्स जे बारे में थोरो तव्हां खां पुछंदसि त ही कहिड़े आइडिया जे तहत, छो जो असांजो ही पाकिस्तान जी जेका ड्रेसिंग आहे उहा त मूंखे नज़र न पई अचे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो महानूर आहे, यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जी स्टूडेंट आहियां। ही मुंहिंजो फाइनल ईयर हले पियो, जंहिंमें आउं जेको थीसिस ॾिनो आहे उहो तर्तीस ते ॾिनो आहे। तर्तीस फ़लस्तीनी एम्ब्रॉयडरी आहे जंहिं ते आउं कमु कयो आहे। मां ई टॉपिक इन लाइ खयो कि आउं हुते जे कल्चर खे प्रमोट करे सघां हिते, छो करे हिते काफ़ी माण्हुनि खे इहो न आहे ख़बर कि तर्तीस छा आहे ऐं उन हुते कमु छा थींदो आहे, हुते माण्हू पाईंदा छा आहिनि, उनजो ट्रेडिशन छा आहे, हेरिटेज छा आहे, कल्चर छा आहे। त उन शइ खे आउं हिते प्रमोट करणु चाहियां थी ताकी माण्हू उन शइ खे ॾिसनि, हुनखे अडॉप्ट करनि, हुनखे पाइनि, जीअं असां बाक़ी एम्ब्रॉयडरीज़ पाईंदा आहियूं। ऐं चाहियां थी कि हिन एम्ब्रॉयडरी खे बि पाइजो वञे। अच्छा, तर्तीस जेको ही इन जे अंदरि जेके मोटिफ आहिनि तव्हां उन जी ॻाल्हि था कयो, जी जी, या ही जेको डिज़ाइन पूरो जेको आहे? न जेको मोटिव्स हिन जे अंदरि आहिनि हू तर्तीस जा मोटिव्स आहिनि, उन्हनि जी एम्ब्रॉयडरी जा मोटिव्स आहिनि। जेको डिज़ाइन आहे ड्रेस जो, ई उन सां ऐं अरब जेका कल्चर आहिनि हुन सां रिलेटेड करे ऐं ठाता आहिनि। अच्छा, ऐं ही जेका स्टिचिंग कई आहे जेका तव्हां हुनजी जेका मतिलबु लिबास जी, उहा बि फ़लस्तीनी आहे या उहा तव्हां? उहो मिक्स आहे, अरबी बि आहे फ़लस्तीनी बि। नाज़रीन, हाणे असां शाज़मीना जे असां एग्ज़िबिट में आहियूं, उनजे कम खे ॾिसंदासीं त हुन जेको पंहिंजो प्रोजेक्ट ठाहियो आहे उनजे पुठियां छा कॉन्सेप्ट आहे। छो जो हिते जेके बि कमु थियल आहे स्टूडेंट्स जो, उनजे पुठियां हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, उन कॉन्सेप्ट खे खणी ऐं उन थीम खे खणी जेको आहे हिननि सॼे कम खे एलेबरेट कयो आहे। ऐं उहा थीम जेका आहे हुनजे हर शइ ते असांखे नज़र ईंदी। ऐं उहा हाणे शाज़मीना पुछंदासीं त शाज़मीना, तव्हांजे कम जे पुठियां जेको थीम आहे उहो छा आहे ऐं तव्हां कहिड़ो कॉन्सेप्ट जेको आहे उहो खणी हुन कमु कयो आहे? असल में जेका मुंहिंजी इंस्पिरेशन हुई, मां सोचियो त मां कुझु अहिड़ो कमु कयां जंहिंमें न बाउंड्रीज़ न हुजनि, मां खुले करे हुन में कमु करे वठां। जीअं कंहिं आर्ट जी न बाउंड्रीज़ हुजनि त तव्हां हिन में ही चीज़ूं करे था सघो, त उन में तव्हां ॿिया के फिगरेटिव्स नथा आणे सघो उन टॉपिक खां अलावा। बट ही हिकिड़ो अहिड़ो आर्ट आहे मुंहिंजे नज़र में हिन वक़्त ताईं त जंहिंमें त काई बाउंड्री न आहे, तव्हां कुझु बि किथां बि फिगरेटिव मोटिव्स तव्हां खणी पंहिंजा हुनखे पंहिंजी क्रिएटिविटी ऐं पंहिंजे इमेजिनेशन जे थ्रू इन टॉपिक में असां इमेजिनेशन ते बि वर्क करे था सघूं। जीअं ही मुंहिंजी पर्स आहे, इन ते मां इमेजिनेटिव वर्क कयो आहे। ही कोई मोटिव न आहे, हिते हैंड यूज़ थियल आहे जेको फिगरेटिव आहे, ऐं उन खां अलावा मून यूज़ थियल आहे जेको स्काई जो यूनिवर्सल आहे, स्काई जो एलिमेंट आहे। त असां हिन में पंहिंजी मां इमेजिनेशन बि विधी आहे, मोटिव्स बि विधा आहिनि। इंस्पिरेशन मुंहिंजी हुई जेका हुनजी केव आर्ट हुयो, उन खां पोइ हुननि जो न आर्ट टाइम बाय टाइम डेवलप थींदो वियो। उन खां वधी उहो आख़िर में जेको उन्हनि जो हाणे ट्रेडिशनल वर्क आहे पेंटिंग्स आहे उन्हनि जो। नाज़रीन, ही जेको एग्ज़िबिट आहे जिथे असां बीठा आहियूं हुन में मुग़ल आर्ट जो हिकिड़ो ईअं सम्झो त सिटिंग रूम डिज़ाइन थियल आहे ऐं उन ते वॉल हैंगिंग्स जेके आहिनि उहे बि डिज़ाइन थियल आहिनि। उन जा जेके आहिनि से जेको बि डेकोर जेको आहे
उन में असांखे हिकिड़ी त एलिगेंस नज़र पियो अचे, ॿियो ॾाढो जेको आहे सो उन में हिकिड़ी रॉयल्टी जेका आहे उहा महसूसु थिए पई। जीअं त वक़्तु सभिनी शयुनि खे सभिनी जे लाइ आम करे छॾियो आहे, तंहिं करे हाणे डिज़ाइनर्स जेके आहिनि से हिकिड़े मिडिल क्लास जे लाइ बि इहे शयूं डिज़ाइन करे सघनि था। मधु बीठी आहे, उहा असांखे ॿुधाईंदी त हीअ जेके सभु शयूं आहिनि उहे कीअं इस्तेमालु थींदियूं, कीअं ठहंदियूं, ऐं हिन जे पुठियां जो कॉन्सेप्ट आहे उहो थोरो असांखे तव्हां मधु ॿुधाईंदव, छो जो जेका हुनजी मतिलबु क्रिएटर जेका आहे उहा मौजूदु कोन्हे। तव्हां ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। ही मुंहिंजी दोस्त जो डिस्प्ले आहे माहिन जो, जंहिं मुगल आर्ट ते कमु कयो आहे ऐं हिन सिटिंग रूम सेटअप लॻायो आहे। त तव्हां ॾिसी सघो था हिन रेज़िन जो बि यूज़ कयो आहे हिन ते, ऐं कार्विंग जो कमु बि करायो आहे। हिन जे टेबल ते कार्विंग जो बि कमु थियल आहे ऐं डिजिटल प्रिंट जो बि कमु अथसि। उन खां अलावा हिन 3D कमु बि कयो आहे थ्रो मतिलबु मॉडलिंग क्ले खे यूज़ करे। अच्छा, क्ले इस्तेमालु थियल आहिनि? हा, मॉडलिंग क्ले न हूंदी हुन ते, उन सां कमु थियल आहे हिनजो, ऐं कार्विंग जो बि कमु थियल अथसि। उन खां अलावा हिन ते बि हैंड पेंटिंग कई आहे, हैंड पेंटिंग में कमु अथसि हिन ते। ईअं सम्झो हीअ असांजे लाइ हिकिड़ो ईअं सा बल्ब होल्डर बि आहे, या ईअं सम्झो त कैंडल जेको आहे स्टैंड बि आहे। अच्छा, हा, हिन वॉल ते बि कुझु डिज़ाइन कयो आहे। ऐं ही ॾिसो हिन ते बि हिन मोल जो यूज़ करे रेज़िन जो कमु कयो आहे हिन ते। अच्छा, हा, हुन ते पेंटिंग बि कई आहे पाण हिन, पर ही मोल जे थ्रू हिन ते रेज़िन जो कमु थियल आहे। ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत। ऐं तव्हां नौजवाननि मां असांखे इलाही सारियूं उमेदूं आहिनि त हीअ जॾहिं तव्हां कमर्शियली पंहिंजूं सभु शयूं एज़ एन आर्टिस्ट तव्हां असांजे मार्केट में जॾहिं तव्हां पंहिंजे कस्टमर्स ताईं पहुचाईंदव त अञा वधीक क्रिएटिविटी शो कंदा। जी जी, सो थैंक यू मधु। मैम। ध्रुव, तव्हांजी ग्रेजुएशन कंप्लीट पई थिए, तव्हांजो हीउ जेको थीसिस आहे इन जे बारे में असांखे ॿुधायो। हीउ सॼो ग्रे जेको आर्ट आहे ऐं जेको कलर आहे तव्हां इस्तेमालु कयो आहे, ऐं लॻे पियो त का ख़ासि जाइ आहे उनजे मतिलबु उन खे तव्हां जेको आहे सो पंहिंजी पेंटिंग्स जे थ्रू पेंट करण जी कोशिशि कई आहे। त कहिड़ी जाइ आहे जंहिंखे तव्हां पेंट कयो आहे? ही मैम जामशोर ई आहे। जामशोर आहे? जामशोर फाटक मुंहिंजी गली आहे, उतां खां स्टार्ट थो थिए, पोइ फाटक वारो जेको हिसो इन ई वेड़े खे मूं मतिलबु पेंट कयो आहे, जंहिंमें इहो आहे जो मुंहिंजे पास्ट जा जेके प्लेसिस आहिनि जिते मां खेॾियो पाईंदुसि उन्हनि खे मूं पेंट कयो आहे। अच्छा, ऐं ॿियो त जेके कहिड़ियूं प्लेसिस आहिनि जेके पास्ट में तव्हां खेॾियूं आहिनि जिते खेॾिया? हे सभई उहो ई आहिनि, जीअं पंहिंजो रेलवे स्टेशन थी वियो, हिते जीअं ॿार बीठा आहिनि, कंहिं टाइम हिते मां पाण बि ईअं ई बीठो हूंदो हुउमि, पर मतिलबु जीअं वक़्तु गुज़रियो ऐं मां उन सर्कल मां निकितमि त हाणे इहे ई ॿार उहो साॻियो ई ॼणो माना कंटिन्यू उन शइ खे कनि पिया। अच्छा अच्छा, हीउ तव्हां ग्रे कलर जो इस्तेमालु छो कयो आहे? ग्रे मूंखे थोरो पास्ट ॾेखारिणो हो, त मतिलबु फेडेड कलर इन करे क्रोमेटिक करे मतिलबु असां पास्ट मूंखे थोरो ॾेखारिणो, जीअं मतिलबु कंहिंखे महसूसु थिए त शायदि इहा जॻह हिन सां रिलेट कुझु करे। अच्छा, कहिड़ो मतिलबु मीडियम कहिड़ो आहे? मीडियम त ऑयल पेंट आहे। ऑयल पेंट, मेरिस कलर ऑयल। अच्छा, लॻे ईअं थो त जहिड़ो तव्हां पेस्टल कलर्स में कमु कयो हुजे न, पर ऑयल पेंट टेक्निक जेकी हिन में पेंटिंग में जेकी यूज़ थियल आहे लोडेड ब्रुश आहे। लोडेड ब्रुश माना बिल्कुलु कलर सां भरे करे पोइ जेको पेस्ट कबो कलर खे। अच्छा, हे जेको वेट ऑन वेट टेक्निक बि आहे उहा बि यूज़ थियल आहे, ऐं जेको लोडेड ब्रुश यूज़ थियल आहे। अच्छा, त तव्हांखे पेंटिंग करण जो शौक़ु मतिलबु नंढपण खां हो या? हाँ मैम, असल में नंढपण खां हो। मुंहिंजा दोस्त ड्राइंग्स जॾहिं कंदा हुआ त मां मतिलबु उन्हनि खे ॾिसंदो हुउमि, त उन्हनि मां ई मतिलबु इंस्पायर थियो। अच्छा, अञा हिन प्राइमरी जे स्कूल। अच्छा, वेरी गुड, ज़बरदस्त, तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त कमु थियल आहे। ऐं आउं सम्झां थी त जेको इहो आर्ट आहे असां वटि अञा हुनखे वधीक जेके स्टूडेंट्स आहिनि उनखे अचणु खपे। नाज़रीन, हुते असां ॿिए सेक्शन में हुआसीं, हुते असां छोकिरियुनि जो टेक्सटाइल वारो जेको सेक्शन आहे उन में हुनजा एग्ज़िबिट्स ॾिठा, उनजो कमु ॾिठोसीं, उनजा प्रोजेक्ट ऐं थीसिस जेके आहिनि ॾिठासीं। हीअ जेको एरिया आहे हिन में जिन नौजवान आर्टिस्ट्स कमु कयो आहे उन में पेंटिंग्स हिन जेके आहिनि से ठाहियूं आहिनि, ऐं हर पेंटिंग जो थीम आहे। रऊफ़ जो असां जेको पहिरियों जेको प्रोजेक्ट ॾिठो उन में हुन पंहिंजे नंढपण, पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे शहर, पंहिंजी गलियुनि खे जेको आहे सो पोर्ट्रेट करण जी कोशिशि कई आहे। ऐं हिते असां ॾिसूं पिया त असांखे हर शइ जे मथां हिकिड़ो ताश जो पतो जेको आहे उहो नज़र पियो अचे। हाणे सभी खां पुछूं था
त समी असांखे ॿुधायो त बेटा ये हमें बताएं कि ये क्या आपने बनाया है, मतलब मुझे समझ में नहीं आ रहा है कि हर चीज़ के ऊपर एक ताश का पत्ता जो है वो रखा हुआ है और पेंटिंग क्या कह रही है, कुछ समझ में आ रहा है, लेकिन मैं चाहती हूँ कि मुझे हर चीज़ जो है, ये लेडी कौन है, हमें पहले तो ये बताएं। ये मेरी मम्मा है आपकी मम्मा है जी। अच्छा। तो हाँ, मेरी थीसिस का नाम है हाउस ऑफ कार्ड्स। हाउस ऑफ कार्ड्स। तो हाउस ऑफ कार्ड जो बेसिकली आपकी जो है मेंटल हेल्थ जो है वो स्ट्रॉन्ग करता है, आपको इमोशनली जो है आपके इमोशंस पे काबू करने का एक जरिया है। तो हाउस ऑफ कार्ड आपको एक ऐसी चीज़ देना चाहता है कि जो शायद स्टूडेंट्स के लिए बहुत ज़रूरी है, कॉन्फिडेंट लाइफ को, एक ब्राइट फ्यूचर। तो इसलिए मैंने इसको हाउस ऑफ कार्ड्स को डिज़ाइन किया। अब इसके पीछे, हाउस ऑफ कार्ड्स के पीछे हर एक कार्ड की डिफरेंट पर्सनैलिटी है। उस पर्सनैलिटी के पीछे जो असली लोग हैं, मेरी ज़िंदगी का हिस्सा है, उन सबको मैंने पेंट किया है। जैसे मेरी मॉम है, मेरा अंकल है और कुछ मेरे और थोड़े क्लोज रिलेशनशिप्स हैं जिनको मैंने इन कैनवस पर पेंट किया है। अच्छा, ये जो पेंटिंग है इसमें काफ़ी मुझे एक मैसेज नज़र आ रहा है, और ये मैसेज जो है वो आप हमें थोड़ा हमारे व्यूअर्स को बताएं कि ये एक बिल्डिंग है जिसके ऊपर एक जो है वो डूम बना हुआ है और वो आधा टूटा हुआ है, तो और कुछ नीचे जो हैं वो डेड बॉडीज़ हैं या मतलब कुछ ऐसे लोग लग रहे हैं, आई डोंट नो। तो इस पेंटिंग को अगर कोई समझना चाहे, क्योंकि पेंटिंग्स को समझना बहुत इनके पीछे इम्पोर्टेंट होता है। पूरी स्टोरी होती है, हाँ। एक मीनिंग्स होती है, हर कलर की मीनिंग है इसमें। अच्छा। तो ये पेंटिंग डिस्क्राइब करती है आपके हार्ट डिसीजंस को, आपके रिलेशनशिप्स को। अब जब आप इतना अच्छा करियर बना चुके हैं, आप अपने ब्राइट फ्यूचर की तरफ जा चुके हैं, आपने बैचलर कर लिया, मास्टर कर लिया, लेकिन अगर आप किसी गलत रिलेशनशिप में पड़ जाते हैं तो आपका सारा करियर खराब हो जाता है। तो ये पेंटिंग उस चीज़ को रिप्रेजेंट करती है, क्योंकि लोगों को ना सोचना समझना ज़रूरी है कि जो हम डिसीजन ले रहे हैं वो हमारी लाइफ पे क्या असर करने वाला है। तो ये जो लाशें हैं ये आपके इमोशंस हैं। ये इमोशन है जो लोगों ने ठेस पहुंचाई है आपको। तो ये जो कैसल है ये आपका दिल है, ये दिल आपका टूटा दिल हुआ है। अच्छा, इसलिए दिल, इसके ऊपर अच्छा, दिल इसके का ऊपर कार्ड दिल जो है बनाया है, आपके दिल का कार्ड ये बनाया दिल हुआ का है। कार्ड है। तो अच्छा। अगर आपका दिल टूटा हुआ है, आपने अपने इमोशंस को काबू करना फिर भी नहीं सीखा, आपके इमोशंस की लाशें पड़ी हुई हैं, लोगों की बातें नेज़ों की तरह चुभ रही हैं, लेकिन फिर भी आपने अपनी ज़मीन जो है वो हरी रखी हुई है, क्योंकि आप उस चीज़ से सीख नहीं पा रहे, आप फिर भी लोगों को मौका देने वाले हो। तो ये पेंटिंग आपको इस चीज़ पे काबू करना सिखाती है। ये कौन है, आपके चचा हैं? ये मेरे मामू हैं। ये मामू हैं। अच्छा। किंग भी है, मैंने इनको अच्छा। चिड़ी का बादशाह बनाया, क्योंकि ताश ना एक बड़ा मज़ेदार गेम है, लोगों को इसके बारे में नॉलेज नहीं है, लेकिन ये बड़ा क्रिएटिव गेम है। जिस शख्स ने इसे डिज़ाइन किया ना, वो दुनिया के अलग अलग लोगों को जानता था। जैसे चिड़ी का जो बादशाह होता है, ये है अलेक्जेंडर द ग्रेट। ये 16 साल की उम्र में ना बादशाह बन गया था और ये बड़ा यूनिटी से काम करता था। अब इसने हाफ एशिया और ऑलमोस्ट पूरे यूरोप पे टेक ओवर कर लिया था, अपनी रूलिंग करना स्टार्ट कर दी थी 16 साल की उम्र में, क्योंकि यूनिटी के साथ चलता था। इसके पास जो भी बात होती थी वो डिस्कस करके अपने साथ वालों के साथ फिर फैसले लेता था। तो मेरे अंकल भी थोड़े इस पैटर्न को यूज करते हैं। और ये कौन सा आर्ट है, ये जो हम देख रहे हैं, ये हैंगिंग जो है वो रूफ हैंगिंग, कुछ चीजें जो है वो आजकल, ये क्या आर्ट है, इसमें मुझे समझाएं, इसका मकसद क्या है? ये एक इंस्टॉलेशन आर्ट होता है ना, क्योंकि ये विजुअल्स होते हैं। अब ये आर्ट वर्क ऐसे होते हैं जो एक प्रॉपर शक्ल नहीं रखते, एक प्रॉपर स्ट्रक्चर नहीं रखते, लेकिन इनके पीछे मतलब बहुत बड़े होते हैं ना। अच्छा। तो ये मॉडर्न आर्ट के अंदर इसको काउंट किया जाता है, विजुअल आर्ट्स होती है ये। तो बेसिकली हर फ्रेम ना आपकी मेमोरी को शो करता है, क्योंकि आपकी जो मेमोरीज होती है ना वो रंग बिरंगी होती है, कलर रंग बिरंगी यादें होती हैं। एग्जैक्टली। तो ये जो बॉक्स है ना, ये पूरा एक आपका दिमाग है जो अलग अलग यादों को समेट के बैठा हुआ है। अच्छा, व्हाइट कलर जो है किस चीज को रिप्रेजेंट कर रहा है? आपकी प्योरिटी को। प्योरिटी को। अच्छा, ये ऑरेंज? ऑरेंज मल्टीपल कलर अच्छा इसके अंदर ना, तो ऑरेंज कलर जो लाइक वो आपकी जिंदगी के उतार चढ़ाव, क्योंकि बड़े ब्राइट्स कलर होते हैं ना। अच्छा। अच्छा। तो आपकी सक्सेस के जो 2-3 कलर, जैसे येलो हो गया, एक ये बहुत कैची पॉइंट्स होते हैं। अच्छा। ये कैची कलर्स है ना, जो आपको, अगर आप दुनिया में चल रहे हो तो आपको पता है मेरी मंजिल वो है, और आप उसी की तरफ फोकस करने वाले हो, आप उससे हटने नहीं वाले। अच्छा। तो ये उस चीज को रिप्रेजेंट कर रहे हैं। ब्लू कलर बेसिकली रॉयल्टी को रिप्रेजेंट करता है, कि आप कितने पैशनेटेड हो अपने काम के साथ, आप कितने लॉयल हो, तो ये उस चीज को रिप्रेजेंट कर रहा है। रेड ऑलमोस्ट सबको पता है, रेड कलर जो है वो एक डार्क कलर होता है, क्योंकि कुछ सीक्रेट्स इंसान कैसे होते हैं जिनको वो शेयर नहीं करता। हर सबके पास डार्क साइड होती है, सबकी कोई डार्क साइड होती है, इसको हाइड करता है। ग्रीन एक आजाद कलर है। ओके। आपकी जो आपकी इंडिपेंडेंटनेस है, जो आपकी एक आज़ादी है, जो आप दुनिया को नहीं दे चाहते कि वो मुझसे छीने, तो ये उस चीज को रिप्रेजेंट। अच्छा, इसमें ब्लैक कलर क्यों नहीं है? क्योंकि ब्लैक कलर एक नेगेटिव कलर है। अच्छा। लोगों को मानना है, ठीक है, लेकिन आर्ट वर्ल्ड के अंदर ब्लैक कलर जो है ना बहुत प्योर है, क्योंकि हर चीज ब्लैक है जब तक उसके ऊपर रोशनी नहीं डाली जाए ना।
तो ब्लैक, क्योंकि मैंने ब्लैक बॉक्स डिजाइन किया है वो भी इसी का हिस्सा इंस्टॉलेशन का, तो इसलिए मैंने इसको सेपरेट किया हुआ है। ओके, अच्छा अच्छा, दैट्स गुड। अगर आप मेरा मैसेज अच्छे तरीके से समझ चुके हो, कन्वे कर चुके हो, तो बात आती है कि अब आप उससे क्या सीखे हो। तो वो जो इंस्टॉलेशन है बेसिकली, वो जो बड़ा बॉक्स है वो एक इंसानी दिमाग है जो इन चीजों को सोचने समझने के बाद उसे पता चल गया कि आर्टिस्ट जो है वो एक कमजोर चीज नहीं है, वो कोई यूजलेस चीज नहीं, जैसा कि सोसाइटी बताती है उसे, तो वो नहीं है। अब उसने अपना जब दिमाग खोला तो लोगों की जो बातें थी वो उसके दिमाग से बाहर आ गई हैं। ये लोगों की, सोसाइटीज की क्रिटिज्म होता है जो ब्लैक बॉक्स बन जाता है, अब वो उससे फ्री हो गया है। तो ये फ्री बॉक्स जो है उसके दिमाग से निकल के इस जगह पर आ गया और ये उन्हीं लोगों के पास वापस आ गया जिसकी जरूरत थी उनको। समीर, थैंक यू सो मच, आपने इतना खूबसूरत काम किया है और इतनी खूबसूरत जो है वो आपने अपने रिप्रेजेंटेशन की हुई है हर चीज़ की। और ये तो मुझे अब समझ में आया कि हम समझते थे कि ऐसे बस कोई चीज़ बना के, और मेरे ख्याल में ये जो बीच में जाली है इसके जो है धागों से बनी हुई है, ये हमारे ख्यालात हैं, जी है ना? बिल्कुल बिल्कुल। और ये फ्रेम जो है वो हमारी थॉट है। जी, तो दैट्स गुड, इमोशंस, थॉट्स। और नाज़रीन, आर्ट जो है वो हिकिड़ी ताक़तवर शइ आहे जंहिंजे ज़रिए वॾे खां वॾो मैसेज जेको आहे वो आर्टिस्ट ॾाढे आराम सां ॾेई सघे थो। ऐं असां आख़िरी जेको आहे सो ही फ्रेम आहे या उन जे बारे में चाहींदासीं त हिकिड़ो सवाल पुछूं। इस पेंटिंग को भी आप ज़रा हमें थोड़ा डिस्क्राइब कर दें। अच्छा, लोगों का मानना है कि ना चेस जो है बड़ा इंटेलिजेंट गेम है, सबका ये कहना होगा। और ताश एक नेगेटिव गेम है क्योंकि जाहिर सी बात है वो बार्स के अंदर यूज़ होता है, वो कसिनोस के अंदर यूज़ होता है। लेकिन मेरा मानना है कि चेस जो है ना, अब जितने चेस के अंदर बड़ी किस्म की गोटी होती हैं, प्यादा होता है, बादशाह होता है, रानी होती है, हाथी होता है। तो प्यादा जो है सबसे बड़ा वीक पीस होता है जो फ्रंट लाइन सोल्जर भी होता है, ये बड़ी जल्दी मरता है, ये सिर्फ एक कदम चलने वाला है और तिरछा मारने वाला है। लेकिन स्टूडेंट लाइफ ना थोड़ी ऐसी होती है, जैसे हम स्ट्रगलिंग स्टूडेंट लाइफ है, तो हमारी लाइफ थोड़ी ऐसी है। सही। अब हमने इतनी मेहनत करके एक दूसरे कॉर्नर तक जाना है, तो चेस का रोल होता है जब एक पॉन जो है, एक प्यादा जो है वो दूसरे कॉर्नर तक पहुंचता है तो उसके पास ना एक चॉइस आती है कि वो घोड़े में कन्वर्ट होना चाहता है, क्वीन में कन्वर्ट होना चाहता है, बिशप में कन्वर्ट होना चाहता है, ये उसकी चॉइस है। आई सी। तो लोगों को लगता है कि अब जब मैंने बैचलर कर लिया, मास्टर कर लिया, तो मैं आज़ाद हो गया, मैंने ना पावर एक हासिल कर लिया। लेकिन आप जितने मर्जी पावरफुल हो जाए, आप इस दुनिया के सिस्टम, इस बॉक्स में ही रहने वाले हैं चेस के। ओह वंडरफुल, आपने मुझे पूरी चेस की फिलॉसफी समझा दी और जो मैं समझना चाहती थी। थैंक यू सो मच कि आपने इतनी आसानी से जो है वो इतनी बड़ी फिलॉसफी को जो है Thank you so much for having me. रियली आई एम थैंकफुल कि चेस जो इतनी मुश्किल गेम है उसको आपने मतलब एक छोटे से मैसेज के थ्रू जो है वो। अच्छा, मैं आपसे सवाल करना चाहूँगी कि आप किस चीज़ में अब कन्वर्ट होना चाह रहे हैं, कौन से, कौन से? मैंने इस पेंटिंग में बता दिया ना दरअसल। अब ये डब्बा है, मैं आर्टिज्म जो है ना एक फ्री माइंड होता है, हाँ। वो एक आज़ाद ख्याल रखने वाला होता है, वो दुनिया के कानूनों से आज़ाद होता है। तो जब इसने रियलाइज किया कि ये चीज ऐसे चलने वाली, तो नहीं चलने वाला सिस्टम ना, तो ये जो है ताश के अंदर कन्वर्ट हो गया। अब देखिए ना, वो पॉन जब कोने में पहुंचा है और वो ताश के अंदर कन्वर्ट हो गया है। अच्छा, इसके नीचे जब ताश का जो चेस के बॉक्सेस होते हैं वो ब्लैक एंड व्हाइट होते हैं, इसके नीचे का रेड है। सही। तो अच्छा, ये किस चीज को रिप्रेजेंट कर रहा है? रेड रिप्रेजेंट करते हैं ताश की जो ईंट होती है, वो आपके IQ लेवल को शो करती है, आपके इंटेलिजेंस को। इसने इधर अपना IQ लेवल यूज किया है। अच्छा। तो उसकी जो ब्लैक बॉक्स था वो रेड में कन्वर्ट होके डायमंड बन गया, ईंट बन गया, और अब वो इस गेम से, इस दुनिया के सिस्टम से आज़ाद हो चुका है। अच्छा, वंडरफुल, बहुत पावरफुल मैसेज है, बहुत पावरफुल है। तो अब ये मुमकिन है वैसे दुनिया में, मतलब जरूर, बिल्कुल मुमकिन है, क्योंकि सिस्टम हम देखते आ रहे हैं, सिस्टम बदलते आ रहे हैं, चीजें बदलती आ रही है ना। पास्ट में कुछ और था, अभी कुछ और है, पहले कुछ और होता था, अभी कुछ और, लोग मॉडर्न हो रहे हैं। तो अगर लोगों को पता चले कि सिस्टम्स कैसे चल रहे हैं और उसके अंदर क्या खामी है, क्या गलती है, तो यूथ स्पेशली जो हमारा फ्यूचर है, तो यही फ्यूचर को प्लान करने वाला है ना। सही। तो उन्हें मोटिवेट करना बहुत जरूरी है इस चीज़। थैंक यू।